नवमे केस में पीटर अकबर, उमर अयूब, साहबजादा हामिद रजा, शिबली फराज, सरताज गुल के 10 साल कैद जी सज़ा। फैसलाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत नवमे जे केसनि जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत सास इदारे ते हमले केस में 185 मां 108 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾियूं। फवाद चौधरी, ज़ैन शाह, ख़याल कास्त्रो, हारून रशीद, अमारा रशीद समेत ॿिया जवाबदार बरी। फैजाबाद एहतजाज केस में केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर के गिरफ्तार करण जो हुकुम। दहशतगर्दी तोड़ इस्लामाबाद की अदालत केपी जे वॾे वज़ीर जा गिरफ्तारी फौरन बरक़रार रखी छॾिया। इस्लामाबाद की अदालत हुकुम ॾिनो त गिरफ्तारी फौरन ते अमल कयो वञे। सदरासी पुलिस अहदारी सां घाना लाइ नामज़द सफ़ीर नजीब दुरानी जी मुलाक़ात। सदरासी पुलिस अहदारी जो चमड़ा खे त पाकिस्तान ऐं घाना जे दोस्ताड़नि, वापारी ऐं माशी लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान कारोबारी मोकल लाइ साज़गार माहौल फ़राहम करे थो। घाना जी कंपनियुनि खे गॾियल मनसूबनि में सीड़पकारी लाइ राज़ी कयो वञे। ॿिन्ही मुल्कनि जे इदारनि में लाॻापा मज़बूत थियण घुरिजनि। मुल्क में खंड जो बहरान नाहे। खंड की सप्लाई ऐं अघनि में को मसलो नाहे। ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ बारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर हुसैन जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो खंड पहिरियों भेरो ॿाहिरां न पई घुराई वञे। गुज़िरियल साल खंड वॾी मिक़दार में मौजूद हुई, जेसबब एक्सपोर्ट कई वई। खंड ॿाहिरां घुराइण ऐं एक्सपोर्ट बाबति ग़लति तासुर पैदा कयो वेंदो आहे। पाकिस्तान ऐं अमरीका विच में वापारी माहिदो तइ थी वियो। माहिदे तहत ॿतरफ़े वापार, मंडी ताईं रसाई में इज़ाफ़ो, सीड़पकारी ऐं गॾियल दिलचस्पी जे शोबनि में सरकार खे हथी ॾिनी वेंदी। नाड़ीवारी वज़ारत मूजिबि इहा अॻुधाई नाड़ीवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रोगसेब जी अमेरिकी वापार पारी वज़ीर हॉबर्ट लोटेक ऐं अमेरिकी वापारी नुमाइंदे सां मुलाक़ात दौरान थी। पाक अमरीका मुआहिदे जे नतीजे में गॾियल टैरिफ, ख़ासि तौर अमरीका में पाकिस्तानी शयुनि ते लॻंदड़ टैरिफ में घटिताई ईंदी। मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में तवनाई, मौसमियात, आईटी, क्रिप्टो करेंसी ऐं ॿिनि में इक़्तिसादी सहकार जे हिक नए दौर जी शुरूआत जो सबबु बणिजे थो। पाकिस्तान सां वापारी डील मुकमल थी वई आहे। अमरीका पाकिस्तान जा तेल ज़ख़ीरा वधाइण लाइ क़दम खणंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चमड़ा खे त भाईवारी जी क़यादत कंदड़ कंपनीअ जी चूंड कई पई वञे। शायदि कहिड़ो ॾींहुं अचे जॾहिं पाकिस्तान तेल भारत खे विकिरो करे। पाक अमरीका वापारी मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार खे मज़बूत कंदो। मुआहिदे सां मुस्तक़बिल में पाक अमरीका जटादार भाईवारी खे वधीक हथी मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तारीख़ी वापारी मुआहिदे में लीडरशिप रोल अदा करण ते अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जा थोरा मञा। वाधायूं पेश। औरत के ईसाइण जो इल्ज़ाम साबित थियण ते कैलेक्ट्रिक जे सीओ मोनस अलवी खे उहिदे तां हटाइण जो हुकुम। मुहतसिब आला सिंध जस्टिस रिटायर्ड शाहनवाज़ तारिक मोनस अलवी ते 25 लख रुपया ॾंड बि मड़ी छॾियो। मुहतसिब आला सिंध जो चमड़ा हेठि सीओ कैलेक्ट्रिक ते मुलाज़िम औरत खे ईसाइण जो इल्ज़ाम साबित थिए थो। 1 महीने में ॾंड जी रक़म अदा करे ॾंड अदा न करण ते संदसि मिल्कियत ज़ब्त, सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक कयो वञे। कैलेक्ट्रिक जे सीओ मोनस अलवी जो चमड़ा हेठि फ़ैसिलो तकलीफ़ ॾींदड़ आहे। हू क़ानूनी अमल ऐं उन खे बरक़रार रखंदड़ इदारनि जो एहतराम करे थो। हू अपील में वेंदो। भारत में हिंदुत्व नज़रियो अमन लाइ वॾो ख़तरो आहे। भारत ॾखण एशिया जो अमन तबाह करण जी कोशिश कई आहे। ॾखण एशिया में ताक़त जे तवाज़ुन खे मुख़्तलिफ़ नज़रिए सां ॾिसणो पवंदो। पाकिस्तान ॾखण एशिया में अमन लाइ किरदारु अदा करे पियो। पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी खे ॿाहिरां जी पुठिभराई हासिल आहे। पाकिस्तान हर क़िस्म जे बुराई जो भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखे थो। वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताहिर जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चमड़ा हेठि पहलगाम वाक़े जो पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम हणियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वाक़े जी अणधुरी जांच जो मुतालबो कयो। वज़ीर आज़म भारत के जांच में मुकम्मल सहकार जी पिण ख़ातिरी कराई।
पाकिस्तान रिमोट सेंसिंग सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। रिमोट सेंसिंग सैटेलाइट चीन जे सेंटर मां लॉन्च कयो पियो। सिपारको जे तर्जमान मूजिबि पाकिस्तान जो ॿियो रिमोट सेंसिंग सैटेलाइट आहे। हिन वक़्तु पाकिस्तान जा 5 सैटेलाइट ख़ला में मौजूद आहिनि। सैटेलाइट ज़मीन जे मुशाहिदे, ज़री निगरानी ऐं माहौलियाती तजुर्बे जे शोबनि में इनकलाब आणींदो। सिंध हुकूमत पारां जाली भाण ऐं ज़री दवाउनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। ज़राअत पारे वज़ीर सूबाई सरदार मोहम्मद बख्शमर सां आबादकार अखबारनि जी मुलाक़ात। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿिजनि जी पोखाई, जाली भाण ऐं दवाउनि जे विकिरे बाबति ॻाल्हियूं। आबादकारनि तरफ़ां फसल लाइ पाणी न मिलण जूं बि शिकायतूं। सरदार मोहम्मद बख्शमर जो जुमिलो आहे त आबादकारनि खे वक़्त सिर पाणी फ़राहमी लाइ ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मौसमियाती तब्दीलियूं ऐं पाणी जी खोट ज़री शोबे खे मुतासिर करे रहियूं आहिनि। गुड्डू बेराजपट विचोले ऐं सखर बेराजपट हेठाहीं दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बेराजपट पाणी जो मथां विकिरो 4,19,223 क्यूसेक ऐं हेठां विकिरो 3,85,393 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बेराजपट पाणी जो मथां विकिरो 3,79,455 क्यूसेक ऐं हेठां विकिरो 3,19,555 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बेराजपट पाणी जो मथां विकिरो 1,68,383 क्यूसेक ऐं हेठां विकिरो 1,25,918 क्यूसेक रिकॉर्ड। नंढी उम्र ऐं ज़बरदस्ती शादी ख़िलाफ़ कानून ते सिंध में अमल थिए पियो। पीपल्स पार्टी चेयरमैन जी हिदायत ते ॿिनि सूबनि जी भेट में कानून सख़्तीअ सां लाॻू आहे। सिंध जी बलूचिस्तान में बि नंढी उम्र ऐं ज़बरदस्ती शादी ख़िलाफ़ कानून आंदो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो आर्ट्स काउंसिल कराची में तक़रीब खे ख़िताब। संदसि जुमिलो आहे त नंढी उम्र ऐं ज़बरदस्ती शादी बाबति सॼी सिंध में आगाही ज़रूरी आहे। बिलावल भुट्टो सरदारी मुल्क जो वज़ीर आज़म बणियो त कानून सॼे मुल्क में लागू कंदो। मदेशी भरिसां कुलड़ा जुणेजा खूनी तकरार तां फायरिंग। नीगर मारिजी पियो। हथियारबंदनि ॻोठ जमालपुर ते हमिलो करे फायरिंग कई। रॉकेट लॉन्चर्स बि फायर कया पिया। फायरिंग में माल चालींदड़ नीगर शकील जुणेजो मारिजी पियो। जुणेजा धुर जो जुमिलो आहे त हथियारबंदनि सनद ॾह ढोर पिणु काहे विया आहिनि। जैकबाबाद में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी पियो। टावर रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में निसार क़तल थी पियो। इतिला ते पुलिस पाखीबारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। मोदी सरकार के वधीक हिकु लोॾो। अमरीका भारत में क़ाइम 7 कंपनियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। अमरीका जो जुमिलो आहे त पाबंदी जो शिकार 7 ई कंपनियूं ईरान सां तेल जो वापार कनि थियूं। ईरान तेल मां हासिल आमदनी देशो भर में इस्तेकाम लाइ इस्तेमालु कंदो आहे। ईरान पंहिंजे अवाम जो इस्तेसाल बि करे रहियो आहे। पढ़ी खातो अहिड़नि ॿियनि कंपनियुनि ते पाबंदी लॻाए रहियो आहे जेको ईरानी पेट्रोल जे वापार में शरीक आहिनि। उन्हनि सामूंडी जहाज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे जेकी ईरानी पेट्रोल ऐं पेट्रोकेमिकल शयुनि जे जुर्म में मुलविस ॾिठियूं वयूं आहिनि। अमेरिकी सदर ट्रम्प जो जुमिलो आहे त भारत दोस्ती जे आड़ में वापारी मुनाफ़िक़त करे रहियो आहे। फ्रांस ऐं बर्तानिया खां पोइ कैनेडा बि फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण ते मशरूअ तौरु राज़ी। कैनेडियन वज़ीर आज़म जो जुमिलो आहे त कैनेडा सेप्टेम्बर में गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली जे इजलास में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो इरादो रखे थो। व्हाइट हाउस रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ट्रम्प सम्झे थो त फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण सां हमास खे नाम मिलंदो। हमास खे नाम न मिलणु घुरिजे। इसराइल फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण बाबति कैनेडियन वज़ीर आज़म जो बयानु रद्द करे छॾियो। इसराइली परॾेही वज़ारे जो जुमिलो आहे त कैनेडियन हुकूमत जे मौक़िफ़ में तब्दीली सां क़ज़ामी जगबंदी जी कोशिशनि ऐं यरगमाली जी आज़ादी जे फ्रेमवर्क खे नुक़सानु थींदो। ऐं गज़ा में इसराइली फ़ौजी इमदाद जो ओसिड़ो कंदड़ फ़लस्तीनियुनि ते फायरिंग। 30 ॼणा शहीद। गज़ा जी सिविल डिफेंस एजेंसी मूजिबि उत्तर गज़ा में इंसानी इमदाद जे इंतज़ार में बीठल शहरनि ते इसराइली फ़ौज फायरिंग करे ॾिनी। 30 ॼणा शहीद ऐं 300 ज़ख़्मी थी पिया। बुख जो शिकार वधीक 7 फ़लस्तीनी अजल जो शिकार। ग़िज़ाई खोट सबबि हयातूं विञाईंदड़नि जो अंग 154 थी वियो।